नाज़रीन ही तव्हांखे असीं हिकिड़ो रिक्शो ॾेखारे रहिया आहियूं जेको हुनमें नवाण ही आहे त हू बिजली ते चार्ज थिए थो ऐं हुनखां अलावा जेकॾहिं बिजली न आहे त हिन में वरी सोलर प्लेटूं लॻल आहिनि ऐं उन सोलर पैनल ते बि हली सघे थो ऐं हीअ हिकिड़ी नवाण आहे ऐं हिन में इहो लोडिंग लाइ बि इस्तेमालु करे सघिजे थो। हिन में जेका असां हिकिड़ी नई शइ आहे ऐं असां कोशिशि कयूं था त हिन हवाले सां ई तव्हांखे हिन में जेके बि नवाण आहे हू ॾेखारे सघिजे ऐं हिकिड़ो रोज़गार जे हिकिड़े हिसाब सां ही तब्दीली आहे। हिन में मौक़ा मिली सघनि था रोज़गार जा। जेकॾहिं को मज़दूरी करणु चाहे थो त हीअ ज़बरदस्त सेफ्टी वारो रिक्शो आहे। हिन में बाक़ाइदे सां शीशा लॻल आहिनि ऐं बतियूं लॻल आहिनि डबल। ऐं उस्ताद जेकॾहिं ड्राइवर को वेहे थो उन लाइ माना ही अॻियां बचा आहे। उन सां गॾु ही सॼी हिकिड़े नए डिज़ाइन सां आहे। हिन में एक्स्ट्रा 5 खनि बैटरियूं लॻल आहिनि ऐं हिकिड़ो नई हिकिड़ी का कंपनी आहे ऐं नई हिकिड़ी शइ आहे जंहिंसां हा ही हिकिड़ो रेडिएटर बि लॻल आहे हिन में त पाणी जो बि सिस्टम आहे। सर छा चवंदो हीअ केतिरे रक्शो आहे, किथे मिले थो? सर इहो हैदराबाद खां वठी आया आहिनि 2,60,000 रुपए जो। फतेह चौक खां को कंपनी आहे उन कढिया आहिनि हींअर त कार्टन एक्शन वारनि खे। हिन में शइ नई आहे जेका नई सर त हिन में रेडिएटर ॾिनो वियो आहे उहो बि नयो आहे। लाइट चार्जिंग आहे, लाइट ते 40 किलोमीटर हले थो। जी हा सर। हा बाक़ी उहो सैमसी जो उहो बि सिस्टम ॾिनो वियो आहे शमशी वारो। जी हा लाइट चार्जिंग ते हिकु चक्कर कयो त 40 किलोमीटर आराम खां हले थो। प्लस हले थो पर 40 किलोमीटर पको आहे। कामयाब आहे सर हींअर त असां वटि त कामयाबु आहे। जी हा तव्हां थोरो हिनखे स्टार्ट करे हलाए ॾेखारियो। बिल्कुलु ज़बरदस्त। हींअर जेको आहे असां अहिड़ी शइ जी ज़रूरत आहे जेका घटि पैसनि मां ऐं हर घर जी तक़रीबन ज़रूरत आहे हींअर त गाॾी संदी हुजे। हिन में वॾी ॻाल्हि त ही बाक़ाइदे सां कार या वॾी गाॾी वांगुरु दरी सिस्टम आहे ऐं रिवर्स करण लाइ हिन में गियर सिस्टम बि आहे। रिवर्स माना सुज़ुकी टाइप ते हिकिड़े रिक्शो आहे ऐं काश अहिड़ा रिक्शा 4 व्हील थी वञनि त हिकिड़ी वॾी तब्दीली अची वञे। अछड़ो थर समेत मुख़्तलिफ़ जेकॾहिं ॻोठनि जा रहवासी आहिनि हू अहिड़ा रिक्शा सस्ते अॻिते वठी छॾनि, सीधो समर वठी अची सघे थो। ऐं अहिड़ा रिक्शनि में हूअं ई बि जेकॾहिं हींअर माण्हू हिन में ॿाराड़ियुनि में ख़ासि करे ज़रूरत आहे फ्रूट भाॼी बर्फ़ या ॿियूं शयूं जेकॾहिं हिन ते लॻाए करे जेकॾहिं हू सेल करणु वञे थो त उन में रोज़गार कमाए सघिजे थो। ऐं वॾी ॻाल्हि त हिन में सेफ्टी बि आहे ऐं ख़बर पए थी ॿिन्ही पासे शीशा लॻल आहिनि, 2 बतियूं लॻल आहिनि ऐं 5 बैटरियूं लॻल आहिनि। सोलर सिस्टम आहे, बिजली सिस्टम आहे। पेट्रोल जी जेकॾहिं गुंजाइश कंहिं में न आहे त हीअ राति जो चार्जिंग ते लॻाए छॾे, सुबुह जो सॼो ॾींहुं हलाए त हुन में जेके पैसा बचाया रोज़गार आहे हुनजो। हुनखां अलावा सोलर पैनल बि आहे। जेकॾहिं लाइट न आहे त सोलर सिस्टम हले थो। अंदरि पखो सिस्टम बि आहे हवा जे लाइ, नंढड़ो हिकिड़ो पखो लॻल आहे ऐं मीटर सिस्टम बि आहे। कांटा सभु आहिनि। तेल बि ॾेखारे थो ऐं स्पीड बि ॾेखारे थो, लाइट चार्जिंग ॾेखारे थो ऐं बटण ही हिन जा माशाल्लाह। ऐं बरसाति अची थी वञे त ही वाह माशाल्लाह। ऐं हारून इंडिकेटर अलॻि सां ऐं ही वरी ही छा बटन जो छा हूंदो? बिल्कुलु। ऐं हिन में पेट्रोल ते करिणो हुजे त हींअर जेको आहे पेट्रोल ते आहे। ठीकु आहे इहो लाइट चार्जिंग आहे। अच्छा जी हा इहो लाइट चार्जिंग आहे। जी हा सर। बिल्कुलु ही नओं हिकिड़ो रिक्शो आयो आहे। असां कोशिशि कई आहे त हिन हवाले सां पंहिंजे जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे पंहिंजे वाल तां इहे शयूं ॾेखारियूं। ऐं फ्रेम उस्ताद जो चवल ज़बरदस्त आहे, राडू बाडू लॻल आहिनि ऐं बैलेंस राड बि लॻल आहे। बैलेंस राड बि लॻल आहे, वॾी ॻाल्हि आहे। ऐं हीउ डालो आहे ऐं हिकिड़ो पिकनिक रिक्शो आहे। जेकॾहिं सभु दोस्त 4 केॾांहुं वञणु चाहींदा पोइ कुर्सियूं लॻाए या जेको कालीन विछाए ऐं वुड सिस्टम बि कराए सघिजे थो। ज़बरदस्त ही नई शइ आहे।
सीट पोयां बि शीशो लॻल आहे ही चार्जर आहे जेको जो ज़बरदस्त इहो हितां लॻे थो हिते हिन जो बटन बिल्कुलु नवाणा ऐं जिदत अचणु खपे शयुनि में बहितरी अचणु खपे ऐं टायर बि माशाल्लाह हिन जा ज़बरदस्त आहिनि रिमूव बि सुठियूं आहिनि ऐं हीउ हिकिड़ो रोज़गार जे हिसाब सां सुठो चिंची रिक्शा आहे ऐं जेको अॻिते हले करे जॾहिं कामयाबु थिए थो त ॿियनि रक्षनि खां जेके आया आहिनि हुन खां ई काफ़ी बहितर लॻे थो पेट्रोल जो ख़र्चो न आहे वॾी ॻाल्हि त पेट्रोल जो ख़र्चो कोन्हे ऐं ॿियो हुन में वरी सोलर सिस्टम आहे त अञा बि जेको कमाईंदो माण्हू उहो ख़ुदि कफ़ील थी वेंदो हिन हवाले सां टेंशन फ्री रखियो